नाज़िन गंबड़ में गिम्स अस्पताल के डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी ते ऑफिस अंदर नशे में धुत जवाबदारन हमलो किया है। जे बाद पुलिस 3 ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो आहे। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा 8 जो रिपोर्टर बादशाह भन। जी बादशाह, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां आपके ॿुधाईंदो वञा त जिम्स डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी मथां जेको आहे सो संदसि ऑफिस में जेको आहे सो हमलो कयो वियो आहे ऐं हमले जे नतीजे में जेको ऑफिस जो जेको फर्नीचर आहे उनखे जेको उन में बिल्कुलु भञिद्रा उन में कई वई आहे ऐं डॉक्टर भट्टी सां बि जेको आहे सो बदतमीज़ी कई वई आहे ऐं संदसि हमले खे यरगमाल बणायो वियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त जेका लिवर ट्रांसप्लांट जी टीम आहे उन टीम जे मथां बि जेको आहे सो जेके हमलो कंदड़ आहिनि उन्हनि जेको आहे सो हमलो कयो आहे। ऐं ॿिए पासे डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे ॿुधायो त को SHO आहे ज़ाहिद पार पुलिस अमलदार आहे, इंस्पेक्टर आहे, उन जेको आहे पंहिंजे जवाबदार जेके ॿिया उन सां गॾु थी करे ऐं उन्हनि जेको आहे उनजे मथां हमलो कयो आहे ऐं हुनजो चवणु आहे त मूंखां नाजाइज़ जेको आहे सो ड्यूटी वरिती पंहिंजे हुन चयो त मूंखे ड्यूटीअ जो ऑर्डर ॾियो मुंहिंजे माण्हुनि खे, जंहिं ते मां हुनखे जवाबु ॾिनो त बाबा हिन जो को प्रोसेस आहे तव्हां अप्लाई कयो। बाक़ी ईअं गैर क़ानूनी तरीक़े सां मां न ॾींदुमि। जंहिंखां पोइ जेको आहे सो जवाबदार जेको आहे सो हमसला थी करे मुंहिंजी ऑफिस ते मुंहिंजे मथां हमलो कयो आहे ऐं मुंहिंजे स्टाफ खे यरगमाल बणायो आहे। बादशाह जी मेहरबानी।